ओके सो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अॼु जेको असां टॉपिक डिस्कस कंदासीं उहो आहे सिंधी लोक अदब। ठीकु आहे, पंहिंजो जेको सुभाणे लेक्चर हूंदो उहो हूंदो सिंधी मज़मून ते। उन खां पहिरीं हिन क्लास ख़तम खां पहिरीं जेको आहे न मां तव्हांखे ग्रुप में हिकिड़ो टॉपिक शेयर कंदमि। उन टॉपिक ते तव्हां खाको मतिलबु आउटलाइन लिखंदा, सुभाणे जे क्लास में शेयर कंदा, उहा क्लास में स्लाइड ते लॻाए करे मां तव्हांजो चेक बि कंदमि ऐं पोइ मां तव्हांखे लिखी ॾेखारींदमि त भई हिन टॉपिक ते जेकॾहिं मां हुजां हा त मां कीअं खाको ठाहियां हा या मां कीअं जेको आहे त हिन ते लिखां हा। ठीकु आहे, त हाणे पाण पढ़ूं था लोक अदब। ऐं लोक अदब जेको आहे न मतिलबु CSS लाइ बि हिकु रेलिवेंट टॉपिक आहे, PCS लाइ बि हिकु रेलिवेंट टॉपिक आहे। हाणे जेको लोक आहे न उहो संस्कृत ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। लोक उन जी माना आहे माण्हू, ऐं अदब त ख़बर अथव त इहो जेको लोक अदब आहे न, जेके आम माण्हू आहिनि उन्हनि जो अदब, जेके आम माण्हू आहिनि उन्हनि जो अदब मतिलबु उन्हनि जूं रीतू रस्मूं कहिड़ियूं आहिनि, उन्हनि जा रिवाज कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जो कल्चर कहिड़ो आहे, उते लोक दास्तान कहिड़ा हूंदा आहिनि। मतिलबु इहे जेके शयूं हूंदियूं न उन्हनि मां उन्हनि जो असांखे अदब ख़बर पवंदो आहे, चाहे उहे लोक दास्तान हुजनि, कहाणियूं हुजनि, किसा हुजनि, लोक शाइरी हुजे, गुझारतूं हुजनि, परोलियूं हुजनि। त अहिड़े तरीक़े सां लोक अदब खे अंग्रेज़ीअ में फोक ऐं जर्मन ज़बान में वॉक चइबो आहे। ठीकु आहे, हाणे हिते जेको आहे न मां ॿिनि टिनि जेको असांजा स्कॉलर्स आहिनि उन्हनि जूं बि डेफिनेशन लिखियूं आहिनि। हाणे ॾिसो न, हमेशह स्टूडेंट शागिर्द इहे ई चवंदा आहिनि त असांखे सिंधीअ में मार्क्स कोन थियूं मिलनि। त सिंधीअ में मार्क्स वठण लाइ न तव्हांखे हिन ते थोरी एक्स्ट्रा एफर्ट पुट करणी हूंदी आहे। कीअं? ॾिसो, पाण असां IR जो सब्जेक्ट प्रिपेयर कंदा आहियूं त असां IR में चवंदासीं त असां केगली जो बुक बि पढ़ूं, फरीद ज़करिया खे बि असां पढ़ूं, अल जज़ीरा ते बि आर्टिकल्स पढ़ूं, फॉरेन अफेयर मैगज़ीन बि असां पढ़ूं, UKSS बि पढ़ूं, डिफरेंट स्कॉलर्स पढ़ूं ऐं डिफरेंट शयुनि खे कोट कयूं। पर जॾहिं सिंधी सब्जेक्ट जी ॻाल्हि ईंदी त उते असां बसि चवंदासीं त अकबर लगारी जो बुक इनफ आहे, पाण पढ़ंदासूं, रीडिंग ॾींदासूं, पंहिंजो सिंधी चेकर हूंदो, सिंधी हूंदो ऐं उहो असांखे मार्क्स ॾेई छॾींदो। ईअं न आहे। त उहा ई एप्रोच जेका तव्हां IR लाइ जेको आहे त एडॉप्ट कयो था, या जेका तव्हां करंट अफेयर्स लाइ कयो था, या जेका पाकिस्तान अफेयर लाइ कयो था, त उहा ई एप्रोच तव्हांखे सिंधीअ लाइ बि रखणी आहे। भला उनजो 50% त रखिणो ई रखिणो आहे। त हाणे इन लाइ जेको लोक अदब आहे, पहिरीं तव्हांखे लोक अदब खे जीअं डिफाइन करिणो आहे, उन जी माना डिफाइन करणी आहे। उन खां बाद में तव्हांखे हिकु या ॿिनि स्कॉलर जी डेफिनेशन ॾियणी आहे। ठीकु आहे, तव्हां गोहन जी जेकॾहिं डेफिनेशन नथा लिखो त तव्हांखे डॉक्टर गुलाम अली आलाना जी डेफिनेशन लिखणी आहे। त जेको डॉक्टर गुलाम अली आलाना आहे उन जे मुताबिक़ लोक अदब छा आहे। उन खां बाद में तव्हां नंबर 1 हिन खे डिफाइन कंदो, उन खां बाद में तव्हां कंहिं बि स्कॉलर जी डेफिनेशन लिखंदो, ऐं टी शइ ते छा हूंदो त तव्हां पंहिंजी लफ़्ज़नि में उन खे डिफाइन कंदो, जेको 6 खां 7 लाइन ते ॿधल हूंदी। हाणे डॉक्टर गुलाम अली अलाना जे मुताबिक़ लोक अदब मां मुराद आहे आम माण्हुनि जो अदब, यानी उहो अदब मतिलबु जेके उन्हनि जूं सभिनी शयुनि खे ज़ाहिर करे, तस्नीह, हथ, नाट, जुड़तो, कारीगरनि, सिनत ऐं सिंगारनि खां पाक ऐं साफ़ हुजे। ठीकु आहे, उन्हनि जो जेको प्योर लोक अदब आहे न, जेको प्योर उन्हनि जो अदब आहे, जेको प्योर उन्हनि जूं रीतूं रस्मूं आहिनि, उन्हनि सभिनी जेको आहे त शयुनि खे ज़ाहिर करे ऐं जेको हिकु बनावट खां या हिकु एडिशन खां पाक ऐं साफ़ हुजे। ठीकु आहे, हाणे इंसाइक्लोपीडिया जी बि डेफिनेशन आहे, हिकु ॿिए स्कॉलर जी बि डेफिनेशन आहे, पर तव्हांखे हिकु टॉपिक ते एॾो जेको आहे त मतिलबु मथो नाहे खपाइणो। बसि हिकु स्कॉलरली डेफिनेशन हुजे, हिकु उनजी थोरी सी एक्सप्लेनेशन हुजे त कहिड़ी ॿोली मां वरितो वियो आहे, उन खां बाद में तव्हांजी पंहिंजी डेफिनेशन, जेको पाण उनखे तव्हां छा था सम्झो त लोक अदब छाखे चइबो आहे, तव्हांजे जेको आहे त वेझो उनजी कहिड़ी डेफिनेशन आहे, त तव्हांखे उहो डिफाइन करिणो आहे। क्लियर?
ओके वेल त अहिड़े तरीक़े सां तव्हां जेको आहे त लोक अदब खे डिफाइन करे सघो था ऐं हुन में जेको आहे त डॉक्टर नबी बख़्श बलोच जो बि हवालो ॾेई सघो था त जेको लोक अदब हूंदो आहे उहो आम माण्हुनि जो अदब हूंदो आहे ऐं जेके असांजा वॾा अदीब हुया उन्हनि जेको आहे त 4 ॾींहं वञी माण्हुनि सां गुज़ारिया छाकाणि जॾहिं तव्हां माण्हुनि जे वेझो वेंदा आहियो उन्हनि सां गॾु गुज़ारींदा आहियो त तव्हांखे ख़बर पवंदी आहे त ख़बर पवंदी त उन्हनि जो लोक अदब कहिड़ो आहे जीअं जेको डॉक्टर नबी बख़्श बलोच आहिनि या डॉक्टर अब्दुल करीम संदेलो साहब आहिनि उन्हनि जो जेको आहे त लोक अदब खे सहेड़ में या मेड़ण में हिकु वॾो किरदारु आहे पोइ उन्हनि लाइ उन्हनि जेको आहे त तमामु घणी जाखोड़ बि कई त हाणे पाण ॾिसूं था त जेको लोक अदब आहे उहो इंसानी सकाफ़त तारीख़ ऐं जज़्बात जो अणमट खज़ानो आहे जेको सदियुनि खां वठी नसिल दर नसिल मुंतक़िल थींदो पियो अचे उन में केतिरा ई ख़ूबसूरत पहलू ऐं ख़ूबियूं शामिल आहिनि ठीकु आहे जेके उनखे मुनफ़रद बणाइनि थियूं हाणे ॾिसो न लोक अदब जूं कुझु ख़ासियतूं आहिनि कुझु ख़ूबियूं आहिनि जेके उनखे वधीक ख़ूबसूरत बणाइनि थियूं मुनफ़रद बणाइनि थियूं काराइतो बणाइनि थियूं छाकाणि जेको लोक अदब आहे न उहो इंसानी सकाफ़त ऐं तारीख़ जो हिकु जेको आहे न अणमट जेको आहे न खज़ानो आहे कीअं वावा त असांखे उन में न इंसानी जेका सकाफ़त आहे न उन जो पतो पवे थो उन जी तारीख़ जो पतो पवे थो ऐं उहा नसुल दर नसुल जेको आहे न मुंतक़िल थींदो रहे थो ख़तमु कोन थो थिए ठीकु आहे हाणे पहिरियों आहे त अवामी अदब जो जोहर लोक अदब अवामी जज़्बात सकाफ़त ऐं तजुर्बनि जो अक्स आहे उहो कंहिं फ़र्द जी तख़लीक़ न पर इज्तमाही शौर ऐं गॾियल तख़लीक़ जो नतीजो आहे ॾिसो न लोक अदब माना अहिड़ो आहे जंहिंखे कंहिं हिकु माण्हूअ मतिलबु तख़लीक़ कोन्हे कयो जेकॾहिं हिकु ट्रेंड हले थो या हिकु माण्हू उहे शयूं एडॉप्ट करे थो या हिकु जीअं फैशन जो ट्रेंड ईंदो आहे त बसि असां हुनखे एडॉप्ट कयूं दिस इज़ द लोक अदब नो उहो जेको आहे न जेके मतिलबु गॾियल जेका आहे त तख़लीक़ आहे मतिलबु माण्हुनि उन्हनि खे गॾिजी करे मतिलबु सभु जेके प्रैक्टिस कनि था पिया ऐं ॿियो आहे त सादगी ऐं दिलकशी लोक अदब जी ॿोली सादी दिलकश ऐं जज़्बात सां भरपूर हूंदी आहे ऐं ॾिसो जेका लोक अदब जी असांजी ॿोली आहे न उहा निहायत सादी हूंदी आहे मतिलबु एवरीबडी कैन अंडरस्टैंड दिलकश बि हूंदी आहे वणंदी बि आहे ऐं जज़्बात सां भरियल बि हूंदी आहे जज़्बात सां भरियल कीअं त असां पाण फॉर एग्ज़ाम्पल चलो लोकगीत जो मिसाल वठूं था हलो जेके सेरा हूंदा आहिनि त ॾिसो उन सेरनि में कहिड़ा जज़्बात हूंदा आहिनि उन सेरनि में जेको आहे त ख़ुशी वारा जज़्बात हूंदा आहिनि जीअं चवंदा आहिनि त राणो छो न मुड़के या राणा तुंहिंजो तोमारा अॼु थींदा त अहिड़े तरीक़े सां हुन में जज़्बात ॾेखारी वेंदा आहिनि हुन में इमोशन्स ॾेखारिया वेंदा आहिनि ख़ुशी वारा इमोशन्स ॾेखारिया वेंदा आहिनि त अहिड़े तरीक़े सां लोक अदब जेको आहे न उहो जज़्बात सां भरपूर बिल्कुलु हो जमालो हूंदो आहे गुड त भरपूर हूंदी आहे हुन में आम माण्हुनि लाइ आसानीअ सां सम्झणु ऐं यादि करण जो अंसर हूंदो आहे हाणे ॿियो असां वटि आहे त इख़लाक़ी ऐं समाजी सबक़ हाणे ॾिसो न हिते सिर्फ़ु 2 लाइनियूं मां लिखियूं आहिनि पर जेकी मां तव्हांखे मिसाल ॾियां थी त तव्हांखे मिसाल शामिल करणा आहिनि इहे तव्हांखे मिसाल जेको आहे न लिखणा आहिनि उन खां बाद में ॿियो आहे इख़लाक़ी ऐं समाजी सबक़ लोक अदब में इख़लाक़ियात समाजी मसइलनि ऐं इंसानी रवैयनि बाबति सबक़ ॾिना वेंदा आहिनि उहो माण्हुनि खे बहितर ज़िंदगी गुज़ारण लाइ रहनुमाई करे थो हाणे जेका ॿी ख़ूबी आहे न लोक अदब जी उहा आहे त असांखे हुन मां न इख़लाक़ी ऐं समाजी सबक़ बि मिले थो ठीकु आहे हाणे लोक अदब में कीअं बाबा असांखे सबक़ मिलो थियो त समाजी मसइला हुजनि या इख़लाक़ियात हुजे त लोक अदब जी जेके लोक कहाणियूं ॾिसंदव न हुन में न या पढ़ंदा त हुन में कोई न कोई सबक़ समायल हूंदो आहे हुन में समाजी मसइलनि खे डिस्कस कयल हूंदो आहे समाजी मसइलनि जा हल ॿुधायल हूंदा आहिनि उन्हनि में जीअं फॉर एग्ज़ाम्पल लोक दास्तान जूं कहाणियूं काफ़ी हूंदियूं हुन में इहो ॿुधायो वेंदो आहे त जेका तक़दीर आहे मतिलबु जेको हुन में तव्हांजे फेट में लिखियलु आहे उहो थी रहंदो आहे या वरी ॿिया समाजी मसइला बि जेको आहे त लोक कहाणियुनि में ॿुधाया वेंदा आहिनि कॾहिं गुरबत ॿुधायो वेंदो आहे नंढपण जी शादी जेको आहे त ॿुधायो वेंदो आहे अहिड़े तरीक़े सां ऐं इख़लाक़ियात जो बि जेको आहे त असांखे मतिलबु हुन मां सबक़ मिलंदो आहे त हिकु लोक कहाणी जॾहिं तव्हां पढ़ंदा त हुन में मतिलबु तव्हांखे ॿुधाइबो त मतिलबु पंहिंजे वॾड़नि सां कीअं ॻाल्हाइणो आहे पंहिंजे वॾड़नि जी जेको आहे त ख़िदमत कीअं करणी आहे उन में सभु शयूं इहे जेको आहे त तव्हांखे पढ़ण लाइ ऐं सिखण लाइ मिलंदियूं ॿियो आहे त वक़्त सां मुताबिक़त लोक अदब वक़्त सां गॾु तब्दील थींदो रहंदो आहे जिते हर नस्ल में पंहिंजे दौर जे असरनि खे शामिल करे थो हाणे मज़े जी हिते ॻाल्हि ॿुधो त तव्हां बि इहो नोटिस कई हूंदी त लोक अदब वक़्त सां गॾु न थोरो तब्दील थींदो रहे थो मतिलबु तब्दील कीअं त असां हुनखे कंप्लीटली चेंज नथा कयूं त भाउ ठीकु आहे सेरा आहिनि शादियुनि में ॻाइणा आहिनि त असां सेरा कोन ॻाईंदासीं नो उहो ई लोक अदब प्रैक्टिस थींदो रहंदो आहे बट उन में
छा हूंदो आहे त जेको असांजो हर नस्ल आहे न उन में पंहिंजे दौर जे असरनि खे शामिल कंदो आहे। पोइ उन्हनि में पुराणियूं जेकी रीतूं हूंदियूं आहिनि न या रिवायतूं ऐं नयूं तब्दीलियूं गॾिजी निरालो ज़ाइको ॾींदियूं आहिनि। उन में ॾिसो पुराणियूं रिवायतूं ई हूंदियूं आहिनि, पोइ उन में थोरियूं नयूं तब्दीलियूं आणे असां उनखे हिकु निरालो ज़ाइको ॾींदा आहियूं। त हाणे सेरनि जो मिसाल वठो त पहिरीं सेरा या हाणे वारनि तव्हां सेरनि खे या हो जमालो जेको हिकिड़ो सॉन्ग आहे विथ इन अदर टोन ऑफ म्यूज़िक जेको पेश कयो वियो आहे। ॾिसो हो जमालो उहो ई आहे, बसि थोरी म्यूज़िक में चेंज अची वई आहे। या सेरा बि ॾिसो उहे ई आहिनि, त सेरनि में तव्हांखे उहे ई शयूं मिलंदियूं जेकॾहिं हा बिल्कुलु जेकॾहिं कंहिंजी शादीअ जा सेरा आहिनि त तव्हांखे जेको आहे त उन में उहे ई सेरा मिलंदा, पर उन में थोरी बसि चेंजिस हूंदियूं, म्यूज़िक चेंज हूंदा, कुझु वर्ड्स चेंज हूंदा। त अहिड़े तरीक़े सां मतिलबु जेकी असांजो नओं नस्ल आहे उन में पंहिंजे जेके नयूं तब्दीलियूं आहिनि हाणे उनखे वधीक जेको आहे त काराइतो बणाइनि थियूं। हा जी, गाननि अॼुकल्ह जेको आहे त नालनि सां गाना बि ठाहिराया वेंदा आहिनि, उहो आहे। न हिकिड़ो तव्हां गानो ॿुधो हूंदो मशहूरु मशहूरु बि थियो हूंदो त पैसो आहे। त अहिड़े तरीक़े सां मतिलबु नयूं तब्दीलियूं हाणे हुननि खां वधीक निरालो बणाए वञे थो। ॿियो आहे गॾियल विरसो। हर लोक अदब कंहिं हिकु क़ौम ताईं महदूद न हूंदो आहे, बल्कि इंसानियत जो गॾियल विरसो आहे। मतिलबु हिकु क़ौम ताईं महदूद न आहे, हर क़ौम जो लोक अदब हूंदो आहे, हिकु गॾियल विरसो आहे। ॿी आहे ज़बानी रिवायात। लोक अदब लिखियल न हूंदो आहे, पर ज़बानी रिवायात ज़रिए नस्ल दर नस्ल मुंतक़िल थींदो आहे। माना ॾिसो न जेको लोक अदब आहे उहो ज़्यादा प्रैक्टिस थींदो आहे। ऐं पोइ उहो आहे त असांजे जेके ॿ अदीब हुया, डॉक्टर अब्दुल करीम सदेलो साहब ऐं डॉक्टर नबी बख्श बलोच, उन्हनि खे किताबी शक्ल ॾिनी त जीअं असांजो जेको ईंदड़ नस्ल आहे उन मां फ़ाइदो वठी सघे। ॿियो आहे सकाफ़ती ऐं तारीख़ी अक्स। हर क़ौम इलाइक़े जी सकाफ़ती ऐं तारीख़ी विरसे जो अक्स लोक अदब में मिले थो। उन में समाजी क़दर, रिस्मूं ऐं तहज़ीब जी झलक जेको आहे त तव्हांखे मिलंदी। मतिलबु त असांखे जेको आहे न हर क़ौम हुजे या उनजे इलाइक़े जी न जेको सकाफ़त आहे या उनजी जेका तारीख़ आहे उहा असांखे लोक अदब मां जेको आहे त पतो पवंदो त उन्हनि जी तारीख़ कहिड़ी हुई या उन्हनि जी सकाफ़त जेको आहे त कहिड़ी आहे। पोइ उन में समाजी जेके क़दुर हूंदा, रस्मूं हूंदियूं, तहज़ीब हूंदियूं, असांखे जेको आहे त उहो मिलंदियूं। जे ॾिसो पाण पहिरीं या अञा बि काफ़ी ॻोठनि में तव्हां ॾिसंदा त जेके वीचारा माण्हू हूंदा आहिनि सॼो ॾींहुं मज़दूरी करे हारपो करे जॾहिं शाम जो उहे विंझी सींजी ऐं हिकु वॾड़नि जी जेको आहे त मच कचहरी कंदा आहिनि या उताकुनि में जेको आहे त हिकु कचहरी ऑर्गेनाइज़ कंदा आहिनि ऐं उते वेहंदा आहिनि, पंहिंजा मसला बि डिस्कस कंदा आहिनि, हिक ॿिए खे गुज़ारतूं बि ॾींदा आहिनि। त इहे तव्हांखे न हर इलाइक़े खां या उन्हनि जी सकाफ़त तव्हांखे मतिलबु जेको आहे त मिलंदी। या उहे जेको आहे त अहिड़ियूं रांदियूं कराईंदा आहिनि जेका ॾांदनि जी गोई हूंदी आहे या मलाखड़ो जहिड़ियूं जेके रांदियूं हूंदियूं आहिनि, इहे अञा बि ॻोठनि में जेको आहे त थियनि थियूं। ॿियो आहे फितरी लाॻापो। लोक अदब में फितरत सां मुहबत आहे, उनजी ख़ूबसूरती जो ज़िकिर आहे। मतिलबु लोक अदब में न तव्हांखे फितरी लाॻापो बि मिलंदो। मतिलबु उन में जबल आहिनि, उन्हनि जी तारीफ़ हूंदी, उन्हनि जो कोई तालुक ॾेखारियो वेंदो, दरियाउनि जो ऐं जेको आहे त ज़रई इलाइक़नि जो। तव्हां जे गुजरातुनि में ई ॾिसंदा न त मतिलबु हिते ॾिसो इहे जेके फितरी शयूं आहिनि त उहे तव्हांखे मतिलबु नज़र ईंदियूं। जीअं ॾिसो का गुजरात हवा ते हूंदी, का कहिड़ी बि जेको आहे त नेचुरल शइ ते थी सघे थी। जीअं ॾिसो घर घर में ॻाढ़ी कुंवार मतिलबु बाहि, त उन्हनि जो जेको लोक अदब जो जेको तालुक आहे न उहो फितरत सां बि आहे। ठीकु आहे। ॿियो आहे त लोक अदब में न मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं शामिल आहिनि। ठीकु आहे। सिन्फ़ूं छाखे चइबो आहे? ॾिसो जीअं पाण सिंधी नसर जूं सिन्फ़ूं हूंदियूं आहिनि जंहिंमें ड्रामो बि हूंदो आहे, नाविल बि हूंदो आहे, अफ़सानो बि हूंदो आहे। त हिन जा बि उहे टाइप्स आहिनि, सिन्फ़ूं आहिनि जंहिंमें लोक कहाणियूं हूंदियूं आहिनि, गीत हूंदा आहिनि, शाइरी हूंदी आहे, गुज़ारतूं हूंदियूं आहिनि, लोलियूं हूंदियूं आहिनि जेका हिकु माउ पंहिंजे ॿार खे लोली ॾींदी आहे निंड कराइण लाइ। त इन हिसाब सां न इहे जेके सिन्फ़ूं आहिनि त उन खे वधीक मतिलबु इंट्रस्टिंग बणाइनि थियूं ऐं हर उमिरि ऐं हर तबिके जा माण्हू उन में दिलचस्पी वठनि था। ऐं लोक अदब जेको आहे न उन हमेशह नई अहमियत अख़्तियार कई आहे, उन में कॾहिं बि घटिजण वारी न हूंदी आहे। उहो माण्हुनि खे न पंहिंजी माज़ीअ सां ॻंढे सिंधी शऊर ऐं सुञाणप खे मज़बूत करे थो। जे मां तव्हांखे ॿुधायो त पहिरीं जॾहिं असां ॻोठनि में वेंदा हुआसीं, नंढड़ा हूंदा हुआसीं, त उते ॻोठनि में इहे शयूं पाण आम ॾिसंदा हुआसीं। मतिलबु हर वीकेंड ते तव्हांजो मेलो लॻंदो हुयो ऐं मेले में जेको आहे त तव्हां उते डिफरेंट जेके मतिलबु रांदियूं आहिनि उहे कयूं वेंदियूं हुयूं ऐं
उन खां अलावा मच कचहरी आम हूंदी हुई, मलाखड़े वारी रांदि आम हूंदी हुई। त अहिड़े हिसाब सां जेको माना लोक अदब आहे न तव्हांखे पंहिंजी तारीख़ सां जेको आहे न ॻंढे थो, पंहिंजी माज़ीअ सां ॻंढे थो। ठीकु आहे, जीअं मां तव्हांखे ॿुधायो त जेको लोक अदब आहे उहो मतिलबु पहिरीं लिखत में मौजूदु न हुयो, पर वक़्त सां गॾु न सिंधी अदब में लिखण जो रिवाज वधियो ऐं लोक अदब जेको आहे न उन जी मवाद खे तहरीरी सूरत में महफ़ूज़ करणु शुरू कयो, मतिलबु लिखत में उनखे महफ़ूज़ करणु शुरू कयो। जीअं उन में मिर्ज़ा कलीज बेग आहे, मतिलबु काफ़ी सारा नाला आहिनि, डॉक्टर नबी बख्श बलोच आहे, डॉक्टर अब्दुल करीम संदेलो साहब आहिनि उन्हनि। ॿियो आहे त सूफ़ियुनि जो दौर। हाणे त सूफ़ी जहिड़ो क शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे, सचल सरमस्त आहे, सामी आहे, उन्हनि लोक अदब खे नई ऊचाईअ ते पहुचायो। कीअं बाबा? त उन्हनि जी शाइरीअ में अवामी जेके मसला आहिनि, मुहबत, इंसानियत ऐं रूहानी फ़लसफ़े जो अक्स मिले थो। छाकाणि तव्हां उन्हनि जी शाइरी में ॾिसंदव न त तव्हांखे अवामी मसला, मुहबत, इंसानियत ऐं रूहानी फ़लसफ़े जो मतिलबु जेको आहे त तव्हांखे अक्स मिलंदो। हाणे उहो कीअं त ॾिसो, असां हिते मिसाल वठूं था हिकु शाइरीअ जो, फॉर एग्ज़ाम्पल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरीअ जो। जी हिकिड़ी हुन जी शाइरी आहे, मां हिते लिखंदमि बि त वलर कयो वतन, वलर कयो वतन पिर्त न छॾिन पाण में, पसो पखेड़िन माणिया मेठ घणो। हाणे वलर कयो वतन चवे थो त मतिलबु जेके पखियुनि जो मिसाल ॾिए थो न त उहे वलर करे जेको आहे त वेंदा आहिनि, माना ग्रुप ठाहे वेंदा आहिनि, ग्रुप में रहंदा आहिनि हमेशह। ऐं ॿियो आहे त प्रीत न छॾिन पाण में, पसो पखिड़िन माणिया मेठ घणो, मेठ घणो। ठीकु आहे, फुल मां नथी लिखां, हिते जगह कोन्हे। हाणे मतिलबु उहे पाण में एतिरो प्यार मोहबत सां रहंदा आहिनि त अहिड़े तरीक़े सां इंसाननि खे बि इहो पखियुनि खां सबक़ु वठणु खपे त पाण में प्यार मोहबत सां रहणो आहे, ग्रुपनि में रहणो आहे। त ॾिसो उन्हनि जी जेका शाइरी आहे उन्हनि में असांखे कीअं मोहबत जो जेको आहे त सबक़ु मिले थो। ॿिया बि आहिनि सबक़ु मिलनि था, बट यू हैव टू राइट वन एग्जाम्पल, सो आई गेस इट वुड बी इनफ। ॿियो आहे जदीद दौर में लोक अदब। हाणे ॾिसो न, तव्हांखे मार्कूं तॾहिं मिलंदियूं त तव्हां हेॾियूं सारियूं जॾहिं खूबियूं ॿुधाईंदा सिंधी लोक अदब जूं, खूबियुनि ॿुधाइण सां गॾोगॾु तव्हां जदीद दौर में बि ॿुधाईंदा त भई जेको हाणे वारो दौर आहे उन में लोक अदब किथे स्टैंड करे थो पियो। त जदीद दौर में सिंधी लोक अदब ते तहक़ीक़ ऐं तनक़ीद जी शुरूआति थी। उन ते तहक़ीक़ बि माण्हुनि कई, ऑब्वियसली तनक़ीद बि कई, मतिलबु जेके माण्हू कुझु जेको आहे त अहिड़ा ख़्यालात रखनि पिया या उन्हनि सां अपोज़ कनि पिया। हिन में राग आहे, लोक दास्तान आहे, अवामी कहाणियूं, मुख़्तलिफ़ किताबनि ऐं तहक़ीक़ी मवाद ज़रिए दस्तावेज़ी सूरत में आंदियूं वयूं। पोइ उन में छा थियो त असांजा जेके तालीमी इदारा आहिनि ऐं जेके अकेडमीज़ वग़ैरह आहिनि उन्हनि बि लोक अदब ते तहक़ीक़ाती जेको आहे उहो कमु कयो। उन खां बाद में ॿियो असां वटि आहे डिजिटल दौर, जेको इलेक्ट्रॉनिक दौर आहे। ॾिसो हाणे पाण असां हिनखे इलेक्ट्रॉनिक वारे दौर में बि एनालाइज़ जेको आहे त कयूं था। उहो कीअं त अच्छा, मां ही जेको स्लाइड्स आहे न हुन वारी स्लाइड ते वञा। यस, त जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां लोक अदब खे टीवी ऐं इंटरनेट ज़रिए आम माण्हुनि ताईं पहुचायो वियो। सिंधी लोक अदब कहाणियूं ऐं शाइरी डिजिटल प्लेटफॉर्म्स ते मौजूदु आहे, जेकी आलमी सतह ते बि दस्तियाब आहे। हाणे ॾिसो त जेको इलेक्ट्रॉनिक ऐं जेको डिजिटल दौर आहे न उन में बि जेका असांजी जदीद मतिलबु टेक्नोलॉजी आहे उन में टीवीअ जे ज़रिए लोक अदब आम माण्हू ताईं पहुचायो वेंदो आहे, डिफरेंट प्रोग्रामनि ज़रिए या रेडियो ते पहुचायो वेंदो आहे, इंटरनेट ज़रिए बि जेको आहे त माण्हुनि ते पहुचायो वञे थो। हाणे ॿियो आहे त लोक शाइरी। सिंधी जेका लोक शाइरी आहे न उन में काई बि बनावट न आहे ऐं डॉक्टर गुलाम अली आलाना मुताबिक़ लोक शाइरी जी हर सिन्फ़ अदबी ऐं लिसानियाती नुक़्ता निगाह खां घणो ध्यानु छिकाए थी। हाणे असां जेको आहे न उन लोक शाइरीअ जा मिसाल वठूं था जंहिंमें जेको आहे त तव्हांखे सचाई, सखावत, मतिलबु काफ़ी सारा जेको आहे त पहलू मिलंदा। हाणे उन्हनि में पहिरियों आहे लोली। हाणे ॾिसो न, लोली छा हूंदी आहे त इहो लोक शाइरीअ जो हिकिड़ो क़िस्म आहे। लोली सिंध जो आम ऐं प्यारो गीत आहे जो सिंधी तोड़े ॿियनि ज़बाननि में बि चयो वेंदो आहे।
अंग्रेज़ी में मौजूद हूंदा आहिनि जेके माण्हू पंहिंजे ॿारनि खे जेको आहे त निंड कराइण लाइ ॻाईंदा आहिनि। हाणे छा हूंदो आहे त लोलीअ में पंहिंजी औलाद लाइ इंतिहाई प्यार जेको आहे त ऐं एहसास समायल हूंदो आहे। ऐं माउ खां सवाइ जेका लोली ॿियो केरु ॾींदो न त उन मतिलबु ॿारु फ़ील करे वठंदो आहे न, छाकाणि त माउ खां सवाइ लोलीअ जा जज़्बा ॿियनि लाइ मतिलबु जेको आहे त एतिरा असराइता न हूंदा आहिनि, पर माउ जी लोली औलाद लाइ वॾी अहमियत वारी हूंदी आहे। हाणे लोली जो मिसाल मां ॾियां थी त बिस्मिल्लाह सत तो में आहे अलाह जी बरकत, बिस्मिल्लाह जी रती तोखे वाह न लॻे रती, वाह मतिलबु तोते कॾहिं कोई ॾुखियो ॾींहुं न अचे, ठीकु आहे। तोखे को साना लगन झोला, रब ॾेखारे न ॾींहं ओला, मतिलबु कॾहिं जेको आहे न तोखे अलाह साईं मुश्किल ॾींहं न ॾेखारे। त इहा आहे लोली। ॿियूं बि काफ़ी सारियूं हूंदियूं आहिनि, तव्हांखे बि पंहिंजे माहिरनि जेको आहे त लोली ॾिनियूं हूंदियूं। ॿियो आहे सेरा। सेरनि खे गेच बि चइबो आहे, लाॾो बि चइबो आहे। ऐं हीअ जेको आहे न शादी ते चयो वेंदो आहे, मङणी ते चयो वेंदो आहे, वनवाह ते चयो वेंदो आहे, जेका सुनत हिकिड़ी असांजी हूंदी आहे उन ते जेको आहे त चयो वेंदो आहे, अक़ीक़े ते चयो वेंदो आहे, सुख ते चयो वेंदो आहे। त हिन में मिसाल आहे अदल जी कुंवार खे विहारियो वनवाह में बंगले जी छांव में। छाकाणि पहिरीं जेका वनवाह हूंदो हुयो, मायूं हूंदो हुयो त उहो ईअं हूंदो हुयो त हिकु रूम में कुंड में जेको आहे त कुंवार खे विहारियो वेंदो हुयो। पर अॼुकल्ह मायूं जेको आहे त मतिलबु ॾिसो न, मां तव्हांखे चयमि त रीतूं रस्मूं उहे ई हूंदियूं, पर हुन में थोरी सी एडवांसमेंट हूंदी, थोरी सी चेंज हूंदी। उन लाइ त मतिलबु न जेको असांजो न्यू नसल आहे उन में पंहिंजे हिसाब सां थोरी जेको आहे त चेंजिस करे उनखे वधीक जेको आहे त निरालो बणाइनि था। त अॼुकल्ह त उहे मायूं में इहो हूंदो आहे त दुल्हन येलो ड्रेस पाए वेठी हूंदी आहे, स्टेज ते वेठी हूंदी आहे, रीतू रस्मूं उहे ई थींदियूं आहिनि। ॾिसो असां हिन रस्म खे विचां कोन्हे कढियो, थोरी सी हुन में मॉडिफिकेशन आंदी आहे। अहिड़े तरीक़े सां लाऊं ख़बर अथव सिंधी शादियुनि जी हिकु वॾी रस्म आहे, उहा अञा ताईं प्रैक्टिस कई वेंदी आहे। भले की स्टेज ते वेठा हुजनि कुंवार घोट, पर हुन स्टेज ते उहा रस्म जेको आहे त परफॉर्म कई वेंदी आहे। उन खां बाद में ॿियो आहे जमालो। ख़बर अथव हो जमालो जेको आहे त हिकु मशहूरु गीत आहे जेको जंहिंजी मतिलबु हलंदो आहे, सिंधी हुजे उहो नचण में शुरू न थी वञे त इहो पॉसिबल नथो थी सघे। त मुंहिंजो जमालो जतन सां हो जमालो, जंहिंजा पंज पेर सेराला हो जमालो। ॿी आहे परोली। हाणे परोली उहा हूंदी आहे त हिकु गुजारत हूंदी आहे जंहिंजी माना उहा हूंदी आहे त उन में का जेको ठाहींदड़ जेको परोली खे ठाहे थो न उन में का माना रखंदो आहे। ऐं जेको आहे त उन में मतिलबु थोरी विज़डम खपंदी आहे ऐं उन गुजारत खे जेको आहे त उनजी माना कढण में, ऐं उहो सिगड़ ऐं समझदार परोड़ी सम्झी सघंदा आहिनि या तव्हांखे ॾेई सघंदा आहिनि। ठीकु आहे। जीअं आहे घर घर में ॻाढ़ी कुंवार बाहि, अंधी कुती लोढ़ा लताड़े जुती। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हांखे बि काफ़ी सारा मिसाल ख़बर हूंदा। ॿियो आहे गुजारत। हाणे गुजारत लफ़्ज़ संस्कृत मां वरितल आहे, ॻीह अर्थ मां निकितल आहे। ठीकु आहे। ॻीह मतिलबु ओनो, डीप। अर्थ मतिलबु जंहिंजी डीप मीनिंग हुजे। गुजारत परोली जो हिकु नमूनो ई आहे जंहिंखे जेको आहे न भञण लाइ जेको आहे त पुख़्ता ख़्यालनि ऐं उम्दा दलीलनि जी ज़रूरत पवंदी आहे। ऐं इन में जेको आहे बिल्कुलु ईअं ई आहे। हाणे ॿियो असां वटि आहे ॾहर। ही लोक अदब जी हिकु सिन्फ़ आहे जंहिंमें जेको आहे त लफ़्ज़ असुल जेको आहे ॾाहिर जेको ॾाह मां वरितल वियल आहे, जंहिंजी माना आहे ॾस पतो। ही सिन्फ़ इल्म उरूज़ ते बि चई वेंदी आहे। हिन जो अक्सर हिन जो जेको मौज़ू हूंदो आहे न हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या जेके औलिया इकराम आहे उन्हनि जो शान ॻाइणु हूंदो आहे। ऐं उन खां बाद में असां वटि ॿियो आहे मदहूं आहे। हिन जो मिसाल बि ॾिनल अथव, मौलूद जेको आहे उन जो मिसाल ॾिनल अथव त अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जेको आहे त ही उहो नज़म आहे जेको आन हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बास सात जे मुसरत जेको आहे त मौक़े ते संदन शान में चयलु हुजे, मुंहिंजी सिहत सार लहंदो, मूंखे आहे उमेद अल्लाह में। ठीकु आहे। ॿियो आहे मदाहूं आहे मनाजातू अरबी लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे तारीफ़ साराह। ऐं इहो बि जेको आहे त आन हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असाबनि औलियानि में दरवेशनि जी तारीफ़ हूंदी आहे। ऐं हुन खां बाद में मौजिज़ा ऐं करामतूं आहिनि। मौजिज़ो अरबी जेको आहे त मौजिज़ा मां निकितल आहे जंहिंजी माना आहे उहो कमु जंहिंजे ॾसण सां इंसानु हिकदमि मञण थी आजिज़ थी पवे, या ईअं खणी चइजे त उहो कमु इंसानी कुवत खां ॿाहिरि हुजे। तव्हांखे ख़बर आहे त मौजिज़ो असां छाखे चवंदा आहियूं? हिकु शइ मतिलबु जेका तव्हां सम्झो त हीअ शइ पॉसिबल न आहे, नथी थी सघे, ऐं उहा थी वञे त तव्हां पोइ आजिज़ थी वेंदा आहियो हुन शइ खे मञण लाइ। त मौजिज़ा अल्लाह ताला जी तक़ाज़ा आहे नबी सगोरनि खे अता फ़रमाया।
बाय द वे असां पाण जेके सीएसएस जा कैंडिडेट हूंदा आहियूं न चवंदा आहियूं त सीएसएस पास करण के मौजसे खां घटि कोन्हे। ठीकु आहे, छाकाणि 12 पेपर हूंदा आहिनि, असांजो जेको पेपर आहे न 12 मतलब माण्हुनि जे हथ में हूंदो आहे पास या फेल करण खे, हिक जो बि जेको आहे त दिमाग़ कर या हिक खे बि असांजो पेपर न वणियो न मतलब असां किथे बि स्टैंड न कंदासीं। ॿियो आहे सींगार, ही लफ़्ज़ असल में समर निगार जंहिंजी माना आहे सूंहं सजावट, ठाठ हुअ लोक अदब जी कहिड़ी सिन्फ़ आहे जंहिंमें जेको आहे त हिंदी बेतन जे ततबीअ ते चयल हूंदी आहे, जंहिंमें महबूब जी जेको हूंदियूं आहिनि आदतूं वग़ैरह या आदात, वो इतवार रफ़्तार गिरफ़्तार वग़ैरह खे किन ख़ासि मौज़ुनि में पेश कयो वेंदो आहे, मतलब साराह कई वेंदी आहे ईअं सम्झो। ॿियो आहे पहाका, पहाको जेको आहे न उहो वॾी अहमियत रखे थो लोक अदब में, छाकाणि त पहाके में न कोई सबक़ समायल हूंदो आहे। जीअं आहे हण धीउ खे त सिखे नुंहुं, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। ऐं ॿियो आहे लोक कहाणियूं, लोक कहाणी जेको आहे त अवामी शाइरनि ऐं ॿियनि अदबनि जे सिन्फ़नि सां गॾोगॾु अवामी किसनि ऐं कहाणियुनि जी बि जेको आहे त वॾी अहमियत रखनि थियूं, जंहिंमें असांखे लोक कहाणियूं जेको आहे त उहे लोक अदब जो हिकु अहम हिसो आहिनि, जंहिंमें हर इंसान गुरुअ जो ऐं मजमूई तरह सभिनी दुनिया जे क़ौमनि जे पुराणनि आसारनि जा दास्तान ऐं दस्तावेज़ आहिनि। हाणे लोक कहाणी में न यू विल फाइंड लॉट ऑफ एग्जाम्पल्स लाइक ससी पुनू, मूमल राणो, लीला चनेसर, सुहिणी मेहार वग़ैरह। हाणे ही आहिनि असांजा मिसाल लोक कहाणियुनि जा। ठीकु आहे, त इहो हुयो सिंधी लोक अदब ते लेक्चर। हाणे इन में तव्हांखे इहो करिणो आहे त तव्हांखे ॿिनि जो जेको आहे न अदीबनि जो हिन में इन्हनि खे इंक्लूड करिणो आहे। कहिड़नि खे इंक्लूड करिणो आहे? बार नंबर 1 डॉक्टर नबी बख्श बलोच, ऐं ॿियो डॉक्टर अब्दुल करीम संदुल। उन्हनि काफ़ी सारा किताब लिखिया अथव, पहाकनि जी पाड़, एॾा मतिलबु ॾाढा इन्हनि किताब जेको आहे त लिखिया आहिनि। त लोक अदब जी ॻाल्हि कजे ऐं हिननि जी ॻाल्हि न कजे त इहा बिल्कुलु नाइंसाफ़ी थींदी। सो डॉक्टर नबी बख्श बलोच, डॉक्टर अब्दुल करीम संदेलो साहब। सो इहो हुयो असांजो सिंधी लोक अदब ते लेक्चर। ऐं विच में जेके तव्हांजा मिसाल हुया, कुझु बि शयूं मां उहो थोरो एडिट करे मां इहो अपलोड कंदमि लेक्चर यूट्यूब ते। तव्हां वधीक बि हिननि खे जेको आहे तव्हां ॿुधी सघो था, तव्हां शेयर बि करे सघो था कंहिंसां बि। सो थैंक यू सो मच।